सीटीडी जी कार्रवाई 3 दहशतगर्द गिरफ्तार बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ्तार दहशतगर्दनि जो तालुक पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 हैंड ग्रेनेड, 1 टाइमर, 20 डेटोनेटर नेट ऐं बॉल बेरिंग हथ कया विया आहिनि। गिरफ्तार जवाबदार माण्हुनि जे टारगेट किलिंग में मुलविस आहिनि। ख़बर वाखे ॾींदासीं। सखर मां सीटीडी जी कार्रवाई 3 दहशतगर्द गिरफ्तार कया विया आहिनि। बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो आहे। गिरफ्तार दहशतगर्दनि जो तालुक पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। ख़बर वाखे ॾींदासीं। सखर मां सीटीडी जी कार्रवाई 3 दहशतगर्द गिरफ्तार कया विया आहिनि। बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ्तार दहशतगर्दनि जो तालुक पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। सीटीडी पारां जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 हैंड ग्रेनेड, 1 टाइमर पिणु हथ कयो वियो आहे। ख़बर वाखे ॾींदासीं। सखर मां सीटीडी जी कार्रवाई 3 दहशतगर्दनि खे गिरफ्तार कयो वियो आहे। बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ्तार दहशतगर्दनि जो तालुक पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। सीटीडी जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 हैंड ग्रेनेड, 1 टाइमर हथ कयो वियो आहे। नाज़रीन, ख़बर वाखे ॾींदासीं। सखर मां सीटीडी जी कार्रवाई 3 दहशतगर्दनि खे गिरफ्तार कयो वियो आहे। बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो आहे। गिरफ्तार दहशतगर्दनि जो तालुक पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर शेख। जी अब्दुल गफूर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सखर सीटीडी पुलिस पारां जेको आहे सो रिंग रोड वारे इलाइक़े में जेको आहे सो कार्रवाई कई वई आहे, जंहिं दौरान जेको आहे सो पाबंदी मढ़ियल तंज़ीम जा 3 दहशतगर्द आहिनि जिन खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त हिकु गाॾी में सवार थी दहशतगर्द जेको आहे सो सखर खां जाफराबाद तरफ़ वञी रहिया हुआ त सीटीडी पुलिस पंहिंजो इतला ते जेको आहे सो ॻुझे इतला ते कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान जेको आहे सो 3 जेको आहे सो दहशतगर्दनि जे कब्ज़े मां डेटोनेटर, उन खां अलावा जेको आहे सो बारूदी मवाद समेत जेको पंहिंजो धमाकेदार मवाद में जेके शामिल थींदा आहिनि, बॉल बेरिंग ऐं उन खां अलावा नट बोल्ट समेत जेको आहे सो ॿियो मवाद हथ करे वरितो आहे। सीटीडी पुलिस जो इहो चवणु आहे त गिरफ़्तार कयल दहशतगर्द जेके आहिनि मुतादिद माण्हुनि जे जेको आहे सो टारगेट किलिंग वारे क़त्ल में बि मुलविस आहिनि, जॾहिं त खेनि वधीक जांच जे लाइ जेको आहे सो नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। जी अब्दुल गफूर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।